नवाज़ न्यूज़ में भली ख़बर आया संझा सैयद हल्ला से हेडलाइन तरह वज़ीर-ए-आज़म इमरान खान अॼु फैसलाबाद डिवीज़न में सेहत प्रोग्राम कार्ड जारी कंदो। चइनी सूबनि जा 1.5 करोड़ माण्हू फ़ाइदो हासिल करे सघनि था। इलेक्शन कमीशन तरफ़ां वफ़ाक़ी वज़ीर फैसल बावड़ा जी नाअहली जो फ़ैसिलो अॼु ॿुधायो वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर ते आम चूंडुनि में अमेरिकी शहरियत लिकाइण जो इल्ज़ाम आहे। मुल्क में कोरोना वायरस विघे 50 मरीज़ फौत थी विया। फौतनि जो अंग 29,603 थी वियो। 24 कलाकनि दौरान 4,253 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 14,70,161 थी वियो। कोरोना वायरस जी हाकारी शरह 8.2% रही। ऑपोजिशन लीडर शहबाज शरीफ हुकूमत खिलाफ बेतमादी रिथ के कामयाब बनाने लाइ सरगर्म। शहबाज शरीफ MQM वफ़द सां मुलाक़ात दौरान हिमायत जी दरख्वास्त करे छॾी। शहबाज शरीफ चयो आहे त वटि एतिरो वक़्तु न आहे। हुकूमत खे वधीक वक़्तु ॾियणु ज़ुल्म हूंदो। MQM खे जल्दी फ़ैसिलो करणो पवंदो। ॿी सूरत में आवाम खान सवाल कंदो। आमिर खान जो चवणु आहे त ऑपोजिशन अञा घणियूं शयूं वाज़े नाहिनि कयूं। इतफ़ाक़ आहे त मुल्क जी बहितरी लाइ गॾिजी कोशिश करणु घुरिजे। ऑपोजिशन सां थियल ॻाल्हियूं राब्ता कमेटी आॾो रखंदासीं। शहबाज शरीफ जी काफ लीग जे चौधरी परवेज़ इलाही सां बि जल्द मुलाक़ात जो इम्कान। आसिफ अली ज़रदारी खे चई छॾियो त अव्हां जी एजेंडा सां न हलंदासीं। PTI सां कयल मुआइदो पूरो कंदासीं। ईंदड़ चूंडुनि खां अॻु पार्टी जी मुशावरत सां फ़ैसिलो कयो वेंदो। ईंदड़ इलेक्शन में रियासत जेको कुझु चवंदी उहो ई कंदासीं। असांजी क़यादत राब्तनि जी सियासत कंदी आहे। काफ लीग अॻवान कामिल अली आगाह। IC जावल पुलिस जो ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबिलो। हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त ॾोहारी इमाम बख़्श जे कब्ज़े मां हथियार हथ कया विया आहिनि।